हिते मां खे ॿुधायूं त हैदराबाद में नूरैन उर्फ नवीन फातिमा क़त्ल केस वारो मामलो जंहिंमें सिंध हाई कोर्ट में मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं। नूरीन उर्फ नवीन फातिमा क़त्ल केस वारो मामलो सिंध हाई कोर्ट में मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो आहे। जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे। अहम ख़बर खां मां आगाह करे रहिया आहियूं। नौरीन उर्फ नवीन फातिमा क़त्ल केस वारो मामलो जंहिंमें सिंध हाई कोर्ट में मक़तूला जे पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। जस्टिस ख़ादिम हुसैन तुनियो ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी कई आहे।